क़ौमी असम्बली में गुल प्लाज़ा साने ते पीपी ऐं एमक्यू आम्हूं साम्हूं मुतहिदा मेंबरनि तरफ़ां एजेंडा जूं कॉपियूं फाड़े अवान में नारेबाज़ी। गुल प्लाज़ा में न पर कराची जे हर शहरी जी दिलि में बाहि लॻल आहे। 4 करोड़ आबादी जे शहर लाइ रुॻो 100 फायर ब्रिगेड जंहिंमां 50 ख़राब आहिनि। वॾो वज़ीर 22 कलाकनि खां पोइ वाक़े वारे हंधि पहुतो। गवर्नर कामन ते सोरी सॼी राति वाक़े वारे हंधि जाॻी गुज़ारी। फारूक सतार गुल प्लाज़ा साने जो ज़िम्मेवार केरु आहे? वाक़े जी जाच लाइ अदालती कमीशन क़ाइमु कई वञे। अमीनुल हक़ कराची जी हालतुनि जा ज़िम्मेवार एमक्यूएम ऐं जमात इस्लामी वारा आहिनि। गैर क़ानूनी तौर इमारत ठाहिण जी इजाज़त ॾेई हाणे चवनि था त बाहि लॻी आहे। केएमसी में 200 खां वधीक टारगेट किलर्स खे भर्ती कयो वियो। पघार त फायर फाइटर जी खणंदा हुआ पर कंदा टारगेट किलिंग हुआ। अब्दुल कादिर पटेल 2002 ऐं 2003 में कंहिंजी हुकूमत हुई। कंहिंजे दौर में हुकूमत गुल प्लाज़ा में दुकान वधाइण जी इजाज़त ॾिनी। न्यूज़ीलैंड में बाहि लॻण सबबि 40 माण्हू फौत थी विया हुआ। बाहि लॻंदी आहे त कैलिफोर्निया जे ॿेलनि खां निकिरी घरनि ताईं पहुचंदी आहे। लाहौर में हफ़ीज़ सेंटर में 3 भेरा बाहि लॻी पर का बि सियासत न कई वई। हैरत जी ॻाल्हि आहे त हिकु वाक़े खे बुनियादु बणाए अवां सूबनि अरिड़हीं तरमीम में बुनियादी तालीम ताईं हलिया विया। रतई लाशनि जी सियासत घणी ॾिसी वरिती आहे। शहला रज़ा बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ अरिड़हीं तरमीम खे ढोंग करार ॾेई छॾियो। हिकु दफ़ो ॿीहर सिस्टम कराची जे मसइलनि जो ज़िम्मेवार करार। संदसि चवण आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ अख़्तियार सूबनि खे मुंतक़िल थी विया आहिनि। लाहौर, कराची, पेशावर ऐं कोयटा में बाअख़्तियार मकानी इदारनि जो निज़ाम ज़रूरी आहे। चीनी सदर बि मकानी इदारनि मां थींदे हुकूमत ताईं पहुतो आहे। जेसिताईं घिटियुनि ऐं पाड़नि जी नुमाइंदगी न हूंदी तेसिताईं न फायर ब्रिगेड हूंदी न को मसइलो हल थींदो। कराची जे इलाइक़े में चिनार रोड ते क़ाइम गुल प्लाज़ा में ख़ौफ़नाक बाहि खां पोइ इमदादी कार्रवाइनि दौरान वधीक हिकु लाश हथ पौधनि जो अंगु वधी 28 थी वियो। इमारत जा 2 फ्लोर क्लियर करार सड़ी फोत थियल। 27 मां 18 फोतनि जी लाशुनि जी सुञाणप। 83 माण्हू अञा ताईं गुम। वधीक हिकु हिसो मिटी जो ढेर। बर्बासी वारनि इमारत खे बि नुक़सान। जांच कमेटी डेटा जमा करण ऐं बयान कलम बंदि करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। चीफ फायर ऑफिसर बयान कलम बंदि करण लाइ तलब। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी टीम पारां इमारत जो मुआइनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दहशतगर्दनि खे घुराए आबाद करण खे वॾी ग़लती करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त अफ़गानिस्तान मां दहशतगर्दनि खे घुराए ॿीहर आबाद करण मुल्की तारीख़ जी सभ खां वॾी ग़लती आहे। केपी में जटादार अमुन अंटर आहे। सूबनि खे 15 सालनि दौरान 800 अरब ॾिना विया। तरक़ी छो नज़र न अची रही आहे? अवाम खे सवाल करणो पवंदो। अफ़गानिस्तान पुरअमन रहणु चाहे थो या न? फ़ैसिलो करणो पवंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में भारत काव जंग में कामयाबी हासिल कई। अफ़गान उबोरी हुकूमत खे पंहिंजी अवाम ते रहम करणु घुरिजे। केपी जे अवाम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। रियासत दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सेस जूं क़ुर्बानियूं साराह जोॻियूं आहिनि। सभिनी खे मुतहदी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करणो पवंदो। पाकिस्तान मुआशी तौरु मज़बूत थी रहियो आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त घरू सलामती लाइ अवाम दोस्त पुलिस अंटर आहे। शहरियुनि जी जान माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त में पुलिस जो किरदारु अहम आहे। जदीद पॉलिसिंग ऐं अवामी इत्तेहाद खे हथी ॾियणु वक़्त जी ज़रूरत आहे। कानून लागू करणु मुक़दस अमानत आहे। हथियारबंद फ़ौज पुलिस सां गॾु बीठल आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्स फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद जो दौरो। तहरीक इंसाफ जो हिमायत याफ़्ता अल्लामा राजा नासिर अब्बास सेनेट में मुखालिफ़ धुर जो अॻवान मुक़रर। सेनेट सेक्रेटरीट मुखालिफ़ धुर अॻवान जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पुलिस एहलकारनि हथां इज्तमाही लॼ लुट जो शिकार नारी आसिया खोसो जो केस एफआईए हवाले। वाक़े में लापरवाही ते 2 थाणनि जा एसएचओस गिरफ़्तारी खां पोइ क्वार्टर गार्ड ॿिन्ही खे जांच में शामिल करण जो फ़ैसिलो। 3 एसएचओ समेत 6 एहलकार मुअतल। संदसि ॻोठ पारां पुलिस पोस्ट क़ाइमु। एसएसपी जेकबाद कलीम मलिक जो चवणु आहे त आसिया खोसो खे मुकमल तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। संदसि ॻोठ पारां पुलिस पोस्ट क़ाइमु करे 4 पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। एफआईए सां गॾु पुलिस बि मामले जी जांच कंदी। यूएई अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां गज़ा बोर्ड ऑफ पीस में शमूलियत जी दावत क़बूले वरिती। परॾेही वज़ारत जो चवणु आहे त यूएई जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान अमरीका तरफ़ां बोर्ड ऑफ पीस में शमूलियत जी दावत क़बूल कई आहे। गज़ा बोर्ड ऑफ पीस में शमूलियत जो फ़ैसिलो सदर डोनाल्ड ट्रंप जे गज़ा लाइ पेश कयल 20 नुकाती अमन मंसूबे जे मुकमल तौरु लागू थियण खे ज़ाहिर करे थो, जेको फ़लस्तीनी अवाम जे जाइज़ हक़ लाइ इंतहाई अहम आहे।
गाजी खावड़ बरसां सोलंगी बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ तकरार जो निबेरो करे धुरनि मथां मजमूई तौर 1 करोड़ 26 लख रुपया दंड मुक़रर कयो वियो। मिटल सोलंगी जी धुर ते हू नहीं ज़ख़्मी साबित थियण ते 94 लख रुपया दंड मुक़रर। इमदाद सोलंगी जी धुर ते ज़ख़्मी नाजाइज़े जो ॾोह साबित थियण ते 32 लख दंड मुक़रर कयो वियो। जीडी अॻवान मौज़म अब्बासी निबेरो करे धुरिन खे खीर खंड करे छॾियो।